अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त रमज़ान राहू कालून जे रवासन मिस्मात परी ख़ासि कली पंहिंजे पुटु शमीर ख़ासि कलीअ सां गॾु प्रेस क्लब काज़िमन पहुची बिरादरीअ जे बासर माण्हुनि ऐं नवाबशाह पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त शेर मोहम्मद ख़ासि कलीअ सां रिश्तेदारी थियल हुई। मूंखां हुननि 3 संग वरिता ऐं फर्ज़ाना धी शेर मोहम्मद ख़ासि कली मुंहिंजी पुटु अलाह जड़ियो खे ॾिनल हुई ऐं मंगनी पिणु थियल हुई, पर बार बार शादीअ जी मोकल घुरण जे बावजूदि हुननि रिश्तो ॾियण खां इनकार कयो। पोइ मजबूरीअ में फर्ज़ाना ऐं अलाह जड़ियो घराने खे निकाह कयो आहे, पर नवाबशाह तालके थाने जी पुलिस बासर शेर मोहम्मद ख़ासि कलीअ सां वंगार वहंदे मुंहिंजे मुड़ुसु अलाह बचायो समेत मूं ते ऐं मुंहिंजे पुटनि ते अगवा जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे ऐं रोज़ रोज़ घर ते चढ़ाई करे हिरासा करे रही आहे। ऐं पुलिस जी मदद सां मुंहिंजे मुड़ुसु अलाह बचायो ख़ासि कलीअ खे घरां ज़बरदस्ती खंबे खणी विया आहिनि, जेको गुर्दनि जो पिणु मरीज़ आहे। हुन सां असांखे मिलण बि कोन थो ॾियनि। असांखे ख़ौफ़ आहे त किथे मुंहिंजे मुड़ुस खे हाफ़ या फुल फ्राई न करे छॾीनि। असां वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध SSP शहीद बेनज़ीर आबाद खे अपील था करियूं त ख़ुदा असां ते रहम करे मुंहिंजे बीमार मुड़ुस खे आज़ादु करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुननि वधीक चयो त मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार बासर शेर मोहम्मद ख़ासि कली ऐं तालका नवाबशाह थाने जी पुलिस हूंदी। छोकिरीअ खे जॾहिं मुड़ुस पे ॾिनो कुराड़ो उन मंझि असांजो हर मसइलो थी वियो आहे, निकाह नामा हर ॻाल्हि थी वई आहे। वरी बि त माना मुंहिंजे मुड़ुस खे नथा छॾीनि, केॾीमहिल मूंखे खयो पिया वञनि, मारीनि पिया, कुटीनि पिया, केॾीमहिल मुंहिंजे घर वारे खे खयो पिया। मुंहिंजो वज़ीर आला खे अर्ज़ु आहे त माना मुंहिंजो मुड़ुस गुर्दनि जो मरीज़ आहे। उन मंझि मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो, पुलिस ते दाईंदसि, मां SB ते दाईंदसि, बाबा मुंहिंजो जॾो आहे मुड़ुस ॼण गुर्दा हुनजा ख़तमु थियल आहिनि। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। वधिक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़िमन। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनो।